वाजिब अलैहिस्सलाम बानवरनी उनकी अमल की सेहत खराबा उनकी सेहत वास्ते इनायत अली की सेहत वास्ते बुलंदतर सलावत। ज़ाकिर अहल बैत मग़फ़ूर मरहूम नज़र हुसैन के दर्जात बुलंदी वास्ते बानियां के मरहूमीन वास्ते बुलंदतर सलावत। अज़ीज़ान गिरामी हमारे असांजो वाजिब अलैहिस्सलाम मौला जो सीनियर मद्दा सरमाया मिलत बारुल मसाब फ़ख्र हसन बुलबुल हसन वाजिब अलैहिस्सलाम मौलाना मंजूर हसन सोलंकी साहब ने मिंबर ते मौजूद हैं। पंहिंजे मख़सूस अंदाज़ में ज़िक्र आले मोहम्मद कंदा उनकी इबादत खां बाद में जनाब क़िबला मौलाना लतीफ़ हसन जाफ़री नाराए तकबीर नाराए रिसालत कुल नाराए हैदरी। वाजिब अलैहिस्सलाम मौलाना मंजूर हुसैन सोलंकी बर मोहम्मद वाले मोहम्मद बुलंदतर सलावत। जिनकी सलावत अजय दी पढ़ो जिनकी नफी दी सिक्की अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल्मुत्तक़ीन वल जन्नतु लिल्मुमिनीन। सलावत वन्नारु लिल्मुश्रिकीन वल काफ़िरीन वल काफ़िरीन वल मुनाफ़िक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। गढ़ी सलाम
नवा वखातमिन नबीय्यीन व रहमतिल लिल आलमीन मौलाना व मौला सुकलैन जद्दिल हसने वल हुसैन आनी अल अब्दल मुअय्यद वल रसूल अल मुसद्दद المصطفى الأمجد المحمود الأحمد حبيب إله العالمين أبا القاسم محمد والصلاة والسلام على أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين المظلومين الصابرين سيما على الحسين الغريب المظلوم الذي قال عند وقت وداعه من الخيام يا زينب ويا أم كلثوم ويا رقية ويا سكينة ويا جارية أمي زهراء عليكن مني السلام ॾाढी ज़ख्मी हुई ज़हरा एडी ज़ख्मिया ज़ैनब जी मां जो पासो पिया बदलाईंदा मुझे लफ्ज़ ज़ाय न कयो चार नबी जिनकी मुद्दत 1150 साल नूह रुनो आदम रुनो याकूब रुनो यूसुफ 1150 साल नबी रोंदा रहा 11 सालन में नबीयन जी एड़ी हालत न थी जेतरी 75 ॾींहनि में ज़ैनब जे मां जी बणी तव्हां सम्झो कोन किबला वहीद खुरासानी जंत अंत बदन नबूत
बूद साया बूद चवंता सहराज मथा चादर पाए भी हुई खबर न पौंदी कोई हेठा आहे या न एडी ज़हरा ज़ईफ़ा हिकिड़ो जुमिलो मां 75 ॾींहं में एतिरो रुनी जिते 4 नबी बि न रोई सघे लेकिन 75 ॾींहंनि खां बाद जीअं फिज़ा जो चेहरे तां कपिड़ो हटायो रोई जॾहिं अॼु त तुंहिंजूं अखियूं सुकिलाइनि एतिरनि ॾींहंनि में पहिरियों ॾींहुं बाबे सां मिली रुअण बंदि थी वई फलानत दाइमत अला दाइहिम मुनकिरी फदाइलिहिम वगासिबी हुकूकिहिम من يومنا هذا إلى قيام يوم الدين وبعد يوم الدين أما بعد بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم गॾिजी करबला जे नमाज़ जो सबको खालिक तव्हांजो मजलिस में अचण क़बूल ग़ाइरन मजलिस कराई है अल्लाह उन्हनि दीनी ऐं दुनवी हाजतूं पूरियूं फरमाए ज़माने जे इमाम खे अल्लाह सभिनी खे राज़ी रखे जेकी उम्मीदूं ऐं हाजतूं पूरी कयूं मौला सभिनी जूं पूरियूं फरमाए हिन हिकु मोमिनी जो ऑपरेशन आहे दुआ कयो अल्लाह उन्हनि खे शिफ़ाए कुल्ली अता तव्हांजे मूसाणियुनि जो हिकु मुंहिंजे मौला जो वॾा नज़र हुसैन दुआ ॾे अल्लाह उन्हनि खे जवारे हुसैन में जॻह इनायत क़ुरान मजीद की सूरह फातिहा की पहली ॿी आयत की तिलावत कई बल्कि 3 आयत की तिलावत कई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम एक आयत अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व आयत अर्रहमानिर्रहीम तकड़ ऐं चवंदा आहिनि ज़ाकिरी जोड़ कोन्हे इन करे ये तकड़ में ॿ टे जुमिला तव्हां ते मां पहुचाइण थो चाहियां जेकॾहिं तव्हां आमादा आहियो अर्ज़ु कयां जे पुरबाश आहियो त दुआ घुरां तव्हांजे राज़ पंहिंजी ख़बर मूंखे सलावात मां इलाही सलावात नथा पढ़ो या अजेर नथी या ज़ुबान कान्हे ॿुधा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इनकी माना है अल्लाह के नाम के मदद सां सहारे सां शुरू थो कयां जेको रहमान बि आहे तवजो कयो अल्लाह जे नाम जे मदद सां सहारे सां अल्लाह जे नाम सां शुरू थियो हिकु त तव्हां में जेके अरबी पढ़ियल आहियो उहे थोरा आहियो मौलाना साहिब
असांखो घणा पढ़े हुन करे इन्हनि जे रुजू थो कयां हुअण ईअं घुरिजे हा त इस्म न हुजे हा ऐं हीअं हुजे हा बिल्लाहिर रहमान इन जी माना इहा थींदी त अलाह सां शुरू थो कयां जेको रहमान आहे तंग त नज़र थियो पर माफ़ कजो तव्हां ॿुधण जा आदी आहियो जेको तव्हांजी मर्ज़ीअ जे लाइ नवीद खां मुंहिंजे टाइम भाड़ो वठिजो तव्हांखे अञा इलाही सारो हलणो ॻाल्हि पिया कयूं त बिल्लाहिर रहमान ठही पियो सघे बिस्मिल्लाह अच्छा इस्म मंज़ूर आहे न तव्हां चओ था मजलिस शुरू थी असला मजलिस थींदी बाबा हुसैन जे नाम सां मंज़ूर थी सघे इहो हुसैन करबला जो नवाब नालो हुसैन नालो नालो ज़ात ज़ात नालो खणबो त हुसैन नज़र ईंदो हाणे न बि आई न माना ज़ात हुसैन जी जुदा हाणे नालो मजलिस शुरू थी थिए हुसैन जे नाम छा मतिलबु अल्लाह तो चवे उन जे नाम खे जेसी ताईं वसीलो न बणाईंदे तेसी ताईं हुसैन ताईं न पहुचंदे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाह जे नाम सां शुरू थो कयूं या ॿी शइ आहे त अल्लाह जो नाम ही जेका सिफ़त आहे अल्लाह जो नाम पे इसमें ज़ात आहे पर मूंखे एॾे न आहे वञणु अचो त दुनिया वारनि खां पुछूं त नाम जेकॾहिं तो वटि अल्लाह ताईं पहुचण जो वसीलो थी सघे थो त जंहिंजो अल्लाह नालो अली रखियो हुजे पंहिंजे नाम मां हिन जो नालो अलीउल अज़ीम ऐं हुन जो नालो अली त जे हे अली तो वटि उन ताईं पहुचण जो ज़रियो आहे त पोइ अचो त रसूल खां पुछूं फरमाइनि था अना व अलीयुन जेकॾहिं मां ऐं अली न हुजनि हा लौला अना व अलीयुन मा उरिफ अल्लाह अल्लाह सुञाणप में ई न अचेव हा जे मां ऐं अली न हुजूं हा सवाल बिल्कुल जेके संजीदा वेठा साईं सवाल ही आहे असां वटि घायर असांजा वॾा उहे चवंदा आहिनि त बिस्मिल्लाह क़ुरान में शामिल करो हिकु त तव्हांखे चङी उपासी 12 थिया आहिनि न सुबुह आहे न मंझंदि न राति बिस्मिल्लाह क़ुरान जो जुज़ पर जे चिड़ी पवन शिया दबा क़ुरान में वाधारे ऐं घटारे जा क़ाइल आहिनि क़ुरान खे मञींदे कोन करे वधाए छॾनि कॾहिं मां तव्हां खां त जेकॾहिं मुंहिंजे भाइरनि वॾनि वटि अल्लाह पंजतनि जी मोहबत उन्हनि खे नसीब करे उन्हनि वटि जे बिस्मिल्लाह दाख़िल कोन्हे त कहिड़ी कंपनीअ जो बि क़ुरान खणो बिस्मिल्लाह लिखराई अथनि या नथनि जे लिखराई अथनि त इन्हनि खां पुछो असां सलाह ॾिनी अथव त लिखो
जॾहिं दाख़िली कोन्हे त लिखो छो था? नथा ॻाल्हि खे सम्झो। जे दाख़िल आहे ई कोन लिखण जो फ़ाइदो। जे लिखो था त पोइ मञिणो पवंदो त तो वटि आहे बि कोन, लिखी ॾसे थो पियो त मां वाधारे जो क़ाइल आहियां, घटाइण जो क़ाइल। अॻिते हलूं। जेसि ये बिस्मिल्लाह असल में हिकिड़ी ॿी शइ आहे जेके पढ़िया लिखिया वेठा आहियूं माण्हुनि सां। उन जो सबब ही आहे त बिस्मिल्लाह जिते सूरत ख़तम थी थिए न, हाणे ॿी सूरत जेॾी महिल शुरू था कयूं त उन अॻिली सूरत जे ख़तम थियण ऐं ॿी सूरत जे शुरू करण में असां विच ते इहो फ़ासिलो ॾिनो आहे त हीअ ख़तम थी उहा शुरू थी। हाणे बिस्मिल्लाह तॾहिं लिखीसीं, ठीकु आहे। पोइ अलहम्द खां पहिरियों सूरत ॿुधाए जेका ख़तम थी हुजे, वरी हिते बिस्मिल्लाह लिखी हुजे। वरी अचो सूरह तौबा, हिते लिखी, वरी हुते छो न लिखी? भला जेको मौली वटि पढ़िया आहियो उहो ई पढ़ियो अथव या रोज़ पढ़ंदा आहियो? रोज़ पढ़ंदा हूंदव। अली जो ग़ुलाम ऐं क़ुर न पढ़े त पोइ ॼमण जो फ़ाइदो कयो। ऐं जेकॾहिं क़ुर पढ़ंदव त सूरह तौबा जे शुरूआत में बिस्मिल्लाह आहे। हिते ॿुधाई त सूरत ख़तम थी थिए त ॿी सूरत जे शुरूअ में ॿुधायोसीं त अॻिली पूरी थी। हिते त सूरत पूरी थी लिखे ई छो न? लेकिन तो केतिरो बि भॼो त बिस्मिल्लाह में अलिया अलीअ खां परे थियां। अली तो फरमाए जेसि ताईं क़ुर आहे त न मां क़ुर खां जुदा आहियां न क़ुर मूंखां जुदा। मुंहिंजो अमीर इमाम तो फरमाए जेकॾहिं पूरे क़ुर खे मुख़्तसिर कजे न, यासीन में यासीन के मुख़्तसिर कजे त फातिहा में फातिहा के मुख़्तसिर कजे त बिस्मिल्लाह में मां जेका शइ चवां थो उहा ॿुधण जहिड़ी अथव। बिस्मिल्लाह के मुख़्तसिर कजे त बा में इन बा खे कीअं सुञाणो? फिर मारे ॾिसो, मां लकीर कड़ी मौलाना लतीफ़ साहब वो हेॾे ॾिसो करे मां चयो मेरे लिए बाबा ये सुञाण त सही। हिन सुञाणा कीअं? नुक़्तो ॾियोसि त सुञाणा न। मां त पहिरियों चयो जेका शइ तव्हांजे सम्झ में पढ़जे तव्हां ॾाढा ॾींदव। हे हीअं कयोसीं जेकॾहिं टे नुक़्ता हेठां ॾींदव त पे थी पवंदी, जे टे मथां ॾींदव त से थी पवंदी, जे ॿ ॾींदव त ते थी पवंदी, हिकु ॾींदव त पे थी पवंदी। अली फरमाए थो पूरो क़ुर्आन जमा कयो त बे थींदो। बे आहे मुहम्मद। अल्लाह खां बाद केर आहे? शुरू कयो लिखण अलिफ बा ता सा। अलिफ खां शुरू कयोसीं, अलिफ खां इशारो आहे अल्लाह, बा खां मुराद आहे मुहम्मद। हाणे इहा बे जो नुक़्तो ई कोन्हे
समझ में ईंदो अखर इलाही चुटकई वेठा नहीं ईंदो न हाणे नुक्तो ॾिनोसि बा अली तो फरमाए पूरो कुरान जमा कयो बा में ईंदो माना कल्बे मोहम्मद नज़र ईंदो मुस्तफ़ा ते नाज़िल थियो न मुस्तफ़ा नज़र ईंदव बा में अॻिते था फरमाइनि बा हे मोहम्मद मोहम्मद सुञाणे ई न सघंदे जेसीं ताईं नुक्ते खे न ॾिसंदे नुक्ते जो नालो अली जी ज़ात तवज्जो आहे लाइक हां जेकॾहिं बे जो नुक्तो अली अच्छा जॾहिं इब्तिदा में अली इंतिहा में बे अली कीअं हुसैन अली आहे न पंहिंजे दौर जो नौके नेज़ादे पढ़ी छा कुरान पढ़ी दुनिया के ॾिसी आगाज़ भी मुझे बाबे कयो हो इंतिहा उन जो पुट कयो थो वञे दुनिया के ॾसियूं था वञूं त कुरान सॼो जमा कयो त 14 खां परे मुस्तफ़ा जन बाखो मुराद अरबीअ में घर देखा बैत बैत की माना है घर यो बैत कीअं लिखंदासीं बे लिखी से समझण वारो समझी दो बैत बैत माना न ॻाल्हाईंदव हर भर मूंखे लेट था कराए बे जी माना बैत माना घर यो नुक्तो बैत जो छा आहे दर अचो तो मौला खां पुछो मौला नुक्तो किथे किथे कीअं कीअं फरमाइनि था रसूलुल्लाह अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा व अना दारुल हिकमत व अलीयुन बाबुहा मन अरादल इल्म फलयातिल बाब फरमाइनि था याद रखो मदीने जो शहर मोहम्मद शहर में दाखिल न थींदो जेस ताईं दरवाजे ते न अचो शहर इल्म मोहम्मद हिकमत जो घर मोहम्मद दर अली फरमाइनि था जे इल्म वठणो अथव त पोइ मूं वटि पहुचो त मिले वञ पहिरियों अलीअ जो सलाम कयो अली मिलंदव त मोहम्मद टाइम भी इलाही बैठे बिस्मिल्लाह में शुरू कंदा आहियूं ॻाल्हि त ॿुधो यार मूंसां मसलो आहे तव्हां सां न हिन सां बि मसलो ॿुधो तकड़ न कर मां यार वेठो कॾहिं कॾहिं अर्धा सवाल कंदो आहियां मां ॾिसंदो आहियां त मूंसां गॾियल कहिड़ा आहिनि जिते न करणी हूंदी आहे उते तव्हां हीअं जिते हीअं करणो हूंदो आहे उते हीअं मां खिल ईंदी माना हे जो हथ खणी हीअं करे दाद ॾींदा आहियो तॾहिं माना उत ते आहियो अॻिते ॿुधिजो तव्हांजे कम जी मुंहिंजा साईं नमाज़ कैसे शुरू नमाज शुरू करण में हिकिड़ी अजीब शइ अथव मां सम्झां थो सॼे ॾींहं में एतिरा ख़्याल न ईंदा मां तव्हांखे न हूंदो इन जो हिकिड़ो मिसाल क़ुरान मजीद जी आयत वजहतु वजही लिल्लज़ी फ़तरा समावाति वल अर्ज़ ऐं मुंहिंजा अल्लाह ज़माने सॼे खां मुंहुं मोड़े
हाणे ओॾे मोह कयो अथऊं जंहिं रब आसमान ऐं ज़मीन खे पैदा कयो। तवज्जो त इलाही पासनि ॾे आहे न, पर सभिनी खां मोह मोड़िया। मिसाल तव्हांजे अॻियां राजा मोदे ॾिसो बाबा, मिसाल तव्हांजे अॻियां चाहे ड्रामो ॾिसो न, आखिरी किस्त आई, या त ॾिसणी आहे, सॼो नतीजो आहे। हाणे हिते रुगो ख़याल हेॾे झेड़ो थो थी काई ख़बर कान्हे। हेॾे जेको कुझु थिए काई ख़बर छा थियो हो, अरे तूं वेठो ॾे, तोखे का ख़बर कान्हे यार, मां त पंहिंजे कम में। माना जेतिरी तवज्जो रब ॾे ओतिरो दुनिया खां परे। मां तव्हांखे ड्रामा सेखारण न आयो आहियां, मुंहिंजो मिसाल ॿुधी ऐं गौर कजो। जेतिरी माण्हूअ जी तवज्जो जाॾे ओतिरो दुनिया खां कटियल। हा, मां तोखे हिकु आबिद ॾसियां, पेर में तीर लॻुसि, निकिरण में तकलीफ़ थी थिए। मौला अली जो तीर कीअं कढूं? फरमाइनि था घबरायो न, अली नमाज़ दिलाचे, अल्लाहु अकबर, तीर कढी वठिजो, अली खे ख़बर आहे। समझो था छा मतिलब आहे? अली जेॾी महिल रब वटि थो अचे न, काश मुंहिंजे हिसे जो मजमू हुजे। हा, जॾहिं अली रब ॾे थो अचे त दुनिया खां काटा। ज़ैनुल आबिदीन जो बच्चो खूह में किरियल, मस्तूरात सदिन थियूं, नमाज़ में मौला ख़बर काई कान्हे। छो? ये ख़ानदान अहिड़ो आहे जॾहिं नमाज़ पढ़ंदो आहे त दुनिया खां कटियल। सवाल कयो, पेर मां काई शइ निकिरे सूर न थींदो? दुनिया खे कीअं सम्झाईंदो? जेके लफ़्ज़नि जो क़दुरु कंदा आहियो उन्हनि सां दुनिया खे कीअं ॾिसियो त अली जो एॾो अल्लाह में तवज्जो। मौला जन फरमाइनि था न घबराए, हा मां सम्झाए। मौला ॾिसियो फरमाइनि था, अज़ीज़ मिस्र जी घरवारी ज़ुलेखा जेॾी महिल यूसुफ खे वठी आई हुई त औरतुनि खे छा ॾिनो हुई? ॻाल्हायो औरतुनि खे छा ॾिनो हुई? सूफ़ ऐं छुरियूं। फरमायो हुई त जल्दी कयो, जेॾी महिल यूसुफ अचे मां चवां त सूफ़ कटिजो। कटियनि छा? सिंधी न ॻाल्हाईंदा? कटियनि छा? हथ। दर्द न थींदो? दाह न कयनि छो? मौला फरमाइनि था, हिकिड़ो यूसुफ अॻियां हो त जॾहिं तवज्जो हुस्न जे यूसुफ जे हुस्न में आई त हर शइ जो एहसास ख़तम थी थो वञे। जेको करीम जमाल वारो हुस्न जे ख़ालिक जी दरबार में जॾहिं अली वञे यूसुफ जे करे औरतूं ईअं थी वञनि त अली वारो कमाल छा साईं बि अची वियो, माना परे खां चवंदो त ख़ुदा जे वास्ते लहजा जान छॾ। इमाम हुसैन दुआ थो कयां, शर ज़हरा जी धीउ जो सदको अल्लाह असांजी सॼियूं ज़िंदगियूं हुसैन जे ग़म में गुज़ारे।
हिकिड़ी ॿी शइ आहे रहबर मुअज़्ज़म क़िबला अली ख़ामनाई इन मजलिस जे लाइ थो चवे जंहिं ते तूं ऐं मां चिड़ियल हूंदा आहियूं ख़ामनाई थो चवे त जेॾी महिल ज़हरा जी मजलिस थींदी आहे त मां इब्तिदा खां वठी आख़िर ताईं वेहंदो इन करे आहियां जो मजलिस हिकिड़ीअ में वेही पूरे ईरान जो रिज़्क़ फातिमा खां वठंदो आहियां माना हिते अचण खां पोइ मुंहिंजा साईं अॼु आहे 26 ज़िलहज 26 ज़िलहज दरबार वलीद को मोटियो हुसैन उलमा था चवनि जेसी ताईं न मोटियो हो न हुसैन तेसी ताईं जेकी शबीर जो भेनर हुयूं घर में वेठियूं कोन जॾहिं दरवाज़े घर जे ते अचनि वरी तो मोटी अची ॿाहिरि दरवाज़े ते अचनि हेॾे माॾे ॾिसो इहो लफ़्ज़ किताब में कोन्हे जेको मां चवां थो मुंहिंजी दिलि थी ॿोले भेनर जो हिन मुमकिन आहे क़ुरान जे हेठों वेही चवंदी हुजनि ऐं अल्लाह तोखे हिन पंहिंजे कलाम जो वास्तो आहे असुल क़ुरान खे ख़ैर सां जेसी ताईं हुसैन न आयो तेसी ताईं भेनर वेठियूं न आहिनि देर छो कई कसम अथव इन हुसैन जो अॼु आहे त बि चवनि थियूं देर छो कयई जेॾी महिल 10 मुहर्रम खां बाद में राति जो सुम्हंदियूं सकीना जहिड़ी धीउ चवंदी न हूंदी त मुंहिंजो बाबे देर छो कई अॼु मुंहिंजो बाबो हुजे हा मां कंहिंजे सीने ते सुम्हां हुसैन पंहिंजे साथियुनि पंहिंजे मदीने वारनि साथियुनि सां सलाम कई कंहिं कहिड़ी सलाह ॾिनी कंहिं कहिड़ी सलाह ॾिनी भेण आहे न इब्ने अब्बास अॻियां आयो जेको मां पढ़ां थो जो आइन रिवायतुनि जे मुताबिक़ पढ़ां थो ज़ाकिरी मूं छॾे ॾिनी मुंहिंजा साईं जेॾी महिल हुसैन मज़लूम खे सलाह ॾियण जे लाइ इब्ने अब्बास आयो सौट अब्बास चाचो हुयो मुस्तफ़ा मुंहिंजे आका इब्ने अब्बास ॼण साम्हूं अची वेठा हेॾे मारे ॾिसो चादर विच ते टंगियल आहे अंदरे पासे ॾांहुं वेठा आहिनि परदादार हिन पासे ॾांहुं वेठो आहे हुसैन इब्ने अब्बास चए थो या त वतन न छॾ हुसैन फरमाए थो दीन न बचण चए थो जेकॾहिं वतन छॾणो थी त भेनर वठी न वञे हीअ ॿाहिरि निकिरण जे ॾांव जूं कोन मूसाणनि जे इलाइक़े जो शरीफ़ो इब्ने अब्बास जुमला चई बस कया ज़हरा जी दी अंदरां चयो इब्ने अब्बास अफ़सोस आहे तूं ख़याल न कयो कि आका दादी कहिड़ो मुंहिंजी साईं फरमाए थी ख़बर बि अथी त मुंहिंजे जियापे जो नालो हुसैन आहे मां हुसैन खां सवा गुज़ारे सघंदुमि रात थी हुसैन फरमाए थो अब्बास मां मलन खे तैयार करायो ये कोई नंढड़ो काफ़िलो कोन्हे 70 उठ त सिर्फ़ ख़ैमन खणण जे लाइ असांजो उस्ताद मुहतरम मुंहिंजो रूहानी पीउ उस्ताद बि न चवां पीउ चवां क़िबला मौलाना साबित अली साहब जन चवंदा आहिनि काइनात जो हिन जहिड़ो को काफ़िलो गुज़रियो ई कोन्हे जंहिंते 400 घोड़े सवार हुआ एॾो वॾो काफ़िलो आहे साहिबे सफ़ीनत शुहदा सफ़ीने सैयद शुहदा साहिबे किताब तो लिखे हुसैन आयो भेण वटि ज़ैनब अॼु त नाने जो हुसैन हलियो कि मेरे लिए शायद मां कॾहिं अॻे न पढ़ियो हुजे हुसैन जो हलियो
चैन साल जी धी के बते आंगुर के नहीं साथ में तेरे डिसो मुड़े आंगुर ने सकीना के हथन में अग अग में हुसैन सकीना गद हुसैन का पोया ज़ैनब अकेली कोने सजे पासे कौन आउन खबे पासे कौन मोहम्मद जेनी मल घर को बाहर निकला थोड़ा कदम खयन उन्हें वक्त अली जी धी जमीन ते वेही हुसैन फरमाए तो ज़ैनब वेठी छो मुझे साइन फरमाए थी शबीर तोखे याद कोने मुखे याद आ ओ कोई टाइम होयो बाबे अली अक्सा गड अम्मा ज़हरा चयो अली मुखे बाबे जी कब्र ते वठी अम्मा ज़हरा के जरी मल वठी पियो हलियो त ज़ैनब मां इए पई हला जी अज सकीना तो साथी हले अम्मा जे सजे पासे को हसन होयो खबे पासे को हुसैन कहां होयो जरी मने हिते आया हसे त अम्मा ज़हरा मुखे हिकिड़ो जुमलो चयो ज़ैनब रात जी तारीकी या याद कजा कोई टाइम थींदो जी अज मुखे वठी था हलन सुभाणे तू इए पुटन समेत मुझे बाबे को मोकला मां पहिरियां में चयो न जेके ॿ टे रिवायत मूंखे मिलियूं हुन मां तव्हांजे हवाले करे बिस्मिल्लाह करे हलियो हाणे अॻ अॻ में हुसैन सकीना गॾु साईं फरमाए थी अॼु मूंखे महसूस थो थिए ताकि मां अम्मा जी जॻह ते आहियां हेॾो मुंहिंजो हसन आहे हेॾो मुंहिंजो हुसैन आहे जेॾी महिल आया नबी जी क़बर ते हेॾे मारे ॾिसो मथनि खां वेठो हुसैन पेरनि खां ज़ैनब कुबरा शबीर रोई रोई चए थो नाना मोकिलाइण आयो आहियां तुंहिंजी क़बर छॾण ते दिलि नथी चवे पर सिर्फ़ु एतिरो ॿुधाए दीन बचायां या तो वटि रहां रोंदे 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 अख लगी वैस नबी ख्वाब में आयो शाह अल्लाह अन यराका कतीला मुझा नाना तू तो चवे तो रत दे त दीन बचंदो मुझी ज़ैनब काडे वने मुझी ज़ैनब जी मुखों सवा निभंदी काना शाह अल्लाह अन यराहु नसबाया हुसैन जो नानो रोई चदो दीन बिन शैन सा बचंदे ज़ैनब चादर दी चादर जो नाम आयो मुझी आकाज़ादी पांजी चादर लाथी मां जाने माने बीठो चादर लाहण खां पहिरियां सॾ करे चई अब्बास जा सरदार हेॾे निहार चौधारी कोई गैर त कोन्हे छा ॿुधंदा आहियो कोई गैर त कोन्हे भेण छो फरमाइनि थी मां चादर लाहियां हुसैन हेॾे मोह करे चए थो भेण लाह तूं सम्झो कोन्हे हुसैन हेॾे मोह करे चए थो भेण लाहे छो थी चए थी मां नाने जी क़बर सां चादर खे मस कयां सफ़र में जो नाने जी सिंग लॻे चादर खे सुंघंदमि नानो यादि अचे मां जेका रिवायत पढ़ी तूं अञा गौर न कयो आहे भेण भाउ खां परदो कोन्हे पर ज़ैनब इते ऊंदाहीअ में पंहिंजे हथनि सां चादर थी लाहे हुसैन ॿिए पासे ॾे मुंहुं थो करे अॼु शाम ग़रीब आहे कमीने जो नेज़ो आहे ताज़ियानो आहे ज़ैनब जा चादर में हथ मां लख दफ़ा पढ़ा नवीद अल्लाह जज़ाए ख़ैर ॾे सभिनी खे मुंहिंजा साईं बाबे खां मोकिलायनि नाने खां मोकिलायनि ये जेके रोवन आया आहियो सभु मुड़े ॾिसो जेॾी महिल मां जी क़बर ॾे रवाना थिया रिवायत लिखनि थी हुसैन जेॾी महिल नाने ॾे वियो हो न पुरवकार तरीक़े सां त जेॾी महिल मां ॾे पियो वञे हुसैन डुकंदो आयो हो मां तव्हां खां थो पुछां जे हुसैन डुकियो हूंदो त ज़ैनब होरियां आई हूंदी मथन को हुसैन वेठो पेरन को शाम जी मलिका हुसैन रोई चए थो ओ पाण बुखुन ते वेही गरीबन के मानी खाराइण वारी ओ सवालन जा सवाल नरत करण वारी अम्मा अम्मा मां तुझो मज़लूम पुट मिलण आयो आहियां अम्मा आख़िरी सलाम अरे मारे ॾिसो मां ॿ टे जुमला पढ़ंदुमि हुसैन जेॾी महिल चयो अम्मा मुंहिंजो आख़िरी सलाम हाणे मारे ॾिसो ख़बर तो हथ खईं ईअं करे चए थो अम्मा सॼो ॾींहुं जनाज़ा खणा
भले न किताब जो नालो अम्मा सॼो ॾींहुं जनाज़ा खणा भले न, लेकिन अम्मा हिकिड़ी गुज़ारिश जेॾी महिल अॼु असगर खे हथनि ते खणी ऐं पाणी घुरण वञा न पोइ दीद कजा, जेॾी महिल हो तीर हणे असगर जी गर्दन झुकी पवे, अम्मा पोइ ज़रूरु अचिजां। अम्मा मूंखे तुंहिंजे तसल्ली जी ज़रूरत पवंदी, अम्मा हिकु टाइम इन वक़्तु अचिजां, अम्मा ॿियो टाइम अचिजां जॾहिं मां अब्बास जी बाज़ू खणा, अली अकबर जे गले जी मां बरछी कढां, अम्मा मुंहिंजो कोई न हूंदई। अम्मा मुझे सलाम ज़हरा की खबर हली, आवाज तो अचे हुसैन जेकॾहिं मां इएं निकिरी आयमि न, रिवायत जो ज़िम्मेदार हां, जे इएं निकिरी आयमि ख़बर त हुसैन क़यामत अची वेंदी। हिकिड़ो वाइदो थी कयां त जीअं असां ईंदा आहियूं जाते खाते, ईअं तोसां बि वाइदो थी कयां उहा जगह जगह न हूंदी जिते माउ गॾु न हूंदी। और रोअण वारा हुसैन चुप कई, ज़हरा जी धी अॻिते वधी चए थी अम्मा मां बि हिकिड़ी अपील थी कयां, सॼो ॾींहुं मां लाशुनि ते रोअंदमि, अम्मा न अचे तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर अम्मा हिकिड़ी घड़ीअ में धी खे न विसारजां, कातिल जेॾी महिल चादर लाहे न मां खो मोकिलाई, भाउ खो मोकिलाई, मुख़्तसर कयण मोटी आया घर। हुसैन फरमाए तो अब्बास ने खबर तैयारी थी वई, हाँ मौला महमल तैयार। हुसैन फरमाए तो अब्बास ने महमल तैयार हैं, तब परदादार विहार देखे रोवण आया हो मारे ॾिसो, रोवण वारा परदादारन में ऐलान थियो वञा बीबियूं निकितियूं कोन्हनि या आवाज़ तो अचे हुसैन नानी मिलण थी अचे। हज़रत उम्मे सलमा लठ जो आसरो परदादार गॾु शबीर जे साम्हूं वेही चई हुसैन मां ॿुधो आहे तूं इराक़ थो वञे, हाँ नानी वञणो ज़रूर, मुंहिंजा बचड़ा मां ठलणा ई आया, न वञ तुंहिंजो नानो चवंदो हो इराक़ में हिकु जॻह जंहिंजो नालो आहे करबला, हुसैन उते मारियो वेंदो, मुंहिंजा बचड़ा न वञ, मां लख दफ़ा पढ़ा मौला जज़ाए ख़ैर, मुंहिंजा बचड़ा न वञ नानियो, तूं त क़त्ल थी चवे, मूंखे कातिलनि जा नाला ई यादि आहिनि, नानी जे चवे करबला ॾेखारिया, हाँ मुंहिंजा बचड़ा ॾेखार, आवाज़ नानी आ ॾिस मारे ॾिसो नानी आ ॾिस, रोई चवी थी बचड़ा इहो केरा जवान सुतल सीने में बरछी, हिकु ज़ईफ़ा जीअं बरछीअ खे लोॾे थो ज़मीन हले थी, आवाज़ तो अचे बचड़ा इहो केरा, रोई चए थो नानी मां हुसैन, नानी सुतल मुंहिंजो अकबर रोंदे रोंदे ॾिसंदे ॾिसंदे हिते हथ ॾिन। हुसैन फरमाए तो नानियो हथ छो ॾिनई, जॾहिं बचड़ा मंज़र अहिड़ो आहे, हिकिड़ो मार जा वारो आहे, कोई तलवार थो हणे, हज़ारे मारनि था इहो केरा, आवाज़ मां हुसैन रोई तवे थी या परदादार बीबी केरा, जेका कातिल खे थी चवे न मारियो मुंहिंजो बचो। मालक दफ़ा जे पढ़ायो तो हिकिड़ा जुमला ॿिया ॿुधो भला, मेरे लिए सही
मौलाना रजब साहब टे हुसैन जा सब को पहिरियों ज़वार ना समझो कोने टे सभी को पहिरियों ज़वार नानी मदीने में हुसैन लहदे डिठो या पहिरी ज़वार ॿियो ज़वार जाबिर बिन अब्दुल्लाह जंहिं हुसैन जी पहिरियों क़बर ॾिठी कीअं पढ़ा टियों ज़वार मर्द कोन्हे उहा भेण जेॾी महिल कातिल खंजर थो हलाए ॿिया पर्दादार अंदर आहिनि कातिल खे चइजी हिते न हलाए रुगो इहा ज़वारी न कयईं बदल हथ दस लाश ते आई मुंहं ते मुंहुं रखी चवे थी मां उहा ज़वारा पुछण आई आहियां मां शाम कीअं वञा मोटंदो न आहियां मुंहिंजी साइण जो नाम था वठो मुंहिंजी मजबूरी आहे जिना सकीना जो वरतो थी त हिकिड़ो जुमिलो सुगरा जो ॿुध किताब जो नालो अख़बार मातम अॼुकल्ह मिलंदो ई कोन्हे मूंखे ख़बर न आहे घणा सौ साल पहिरियों जो किताब साहिब किताब लिखे तो हुसैन जो काफ़िलो हलियो अब्बास पोयां ऐलान कयो शबीर नंढड़ी धीउ पई थी अचे हुसैन जो ॾिसे सुगरा दीवारुनि ते हथ पई थी हणे रोई ते थी बाबा ॿिया न मिलायो मुंहिंजे झोलीअ जी जिंदगी आहे वरी करें इन नालिन खे बानी फरशदा वाजिब अलैहिस्सलाम ज़वार अनवर अली जी अमल जी सेहत वास्ते इनायत अली जी शिफा वास्ते मरहूम मक़बूल ज़ाकिर नज़र से मक़सद वास्ते